पाकिस्तान में हाणे मेट्रो बसुनि ऐं मेट्रो ट्रेन में सफ़र कंदड़ औरतूं बि महफ़ूज़ न रहियूं आहिनि। मुसाफ़िर औरतुनि ऐं नौजवान छोकिरियुनि खे हिरासां करण वारनि वाक़िअनि में तेज़ी अची वई आहे। औरतुनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ गैर सरकारी तंज़ीम औरत जी हिक सर्वे रिपोर्ट मूजिबि मेट्रो बस, मेट्रो ट्रेन ऐं लाहौर ट्रांसपोर्ट अथॉरिटी जी बसुनि में सफ़र कंदड़ 80% मुसाफ़िर औरतुनि बस स्टॉपनि ते हिरासां थियण जी तस्दीक कई आहे, जॾहिं त 62% औरतुनि मूजिबि खेनि बस ऐं ट्रेन में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि तरफ़ां हिरासां कयो वियो। मेट्रो अथॉरिटी हेल ताईं अहिड़नि वाक़िअनि जी फौरी रिपोर्टिंग ऐं हेल्पलाइन जो को जोॻो बंदोबस्त न करे सघी आहे। वॾी उमिरि जी औरतुनि बदिरां 18 खां 30 सालनि जी उमिरि ताईं जी औरतुनि सां हिरासानी वाक़िआ वधीक पेश अचनि था। मेट्रो बस ऐं ट्रेन स्टेशन ते जिन्सी तौर ते हिरासां करण जो सभ खां आम क़िस्म चिताए ॾिसणु, पीछो करणु, फहश इशारा करणु, सीटी वॼाइण ऐं वीडियो रिकॉर्ड करण समेत जिन्सी तबसरा करणु शामिल आहिनि, जॾहिं त केतिरियुनि ई औरतुनि इहा बि दांह कई त खेनि छुयो बि वियो आहे। अथॉरिटी हेल ताईं अहिड़नि वाक़िअनि जी फौरी रिपोर्टिंग ऐं हेल्पलाइन जो को मैकेनिज़म जोड़े नाहे सघी। मेट्रो बसुनि जे ड्राइवरनि पाण बि इन ॻाल्हि जी तस्दीक कई त बसुनि ऐं ट्रेनुनि में बीही सफ़र कंदड़ औरतुनि खे हिरासानी खे मुंहुं ॾियणो पवे थो। होॾां अॼु बि 90% औरतूं अहिड़ियूं आहिनि जिन खे जिन्सी हिरासानी बाबति कानूननि जी ॼाण नाहे।